नौशरो फिरोज मावा के खबर ॾींदा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मिठियानी में जसकम पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। अगवा थियल मासूम नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ जसकम ज़िलई सदर फैसल मस्तोई फारूक सिंधी जमील सोलंकी हबीब सूमरो ऐं अज़हर सोलंकी जी अॻवानीअ में जीएम सैद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ कामरेड फैसल मस्तोई ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत प्रिया कुमारी खे आज़ादु करण लाइ हिन वक़्त ताईं कख वञी बीणो नाहे कयो ऐं प्रिया कुमारी जा जवाबदार बि ज़ाहिर थी चुका आहिनि। नई पुलिस इंतज़ामिया के उपा वरिता हिन लाइ शो ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि जॾहिं त प्रिया कुमारी असां सभिनी जी न्याणी आहे ऐं हुन जे अगवा जो सभिनी सिंधियुनि खे वॾो सदमो पहुतल आहे। हुन वधीक चयो त असां वज़ीर आला सिंध होम मिनिस्टर सिंध IG सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त प्रिया कुमारी खे अगवा कंदड़ जवाबदारनि खे फिलफौर गिरफ़्तार करे नींगरीअ खे बाज़ियाब कराए वालिदैन जे हवाले कयो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मक़सदु हिकु आहे ऐं असांजो आवाज़ न आहे, उन मज़लूम माउ जो आवाज़ आहे जंहिंखां नंढड़ी न्याणी जुदा कई वई आहे। असां हुकूमत खां गवर्नमेंट खां या घुर कयूं था त मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए उनजे वारसनि ताईं पहुचाए वञे जीअं उन्हनि जे घरनि में ख़ुशियूं अचनि। सलाम खान जी तरफ़ां अॼु एहतजाज रखियो आहे प्रिया कुमारी जे लाइ। असां इहा ई घुर कयूं था प्रिया कुमारी खे जल्द खां जल्द आज़ादु कयो जीअं क़ौमी सरापा एहतजाज बंदी हुई।